बुलेटिन जो आगाज़ कंदे अवांखे आगाह कयूं त बदीन जे इलाइक़े शादी लार्ज वेझो LBOD खे कट हणण जी हिमायत ऐं मुखालफ़त में 6 ॾींहं बि धरना जारी आहिनि। थरकोल रोड ते ट्रैफ़िक मुअत्तल आहे। शादी लार्ज वटि हज़ारे माण्हू LBOD खे कट हणण जी हिमायत में 6 ॾींहं बि धरणियूं हणी वेठल आहिनि। कट जी हिमायत में मेन थरकोल रोड ऐं मुखालफ़त में कलोई वारे पासे खां नई नेवी मोड़ ते धरणा लॻल आहिनि। ट्रैफ़िक मुअत्तल थियण सबबि मुसाफ़िर परेशानियुनि खे मुंहुं ॾियनि पिया। 0 पॉइंट वटि कट न लॻाइण ख़िलाफ़ झुडो, नवकोट, टंडो जान मोहम्मद शहरनि में शटरबंद हड़ताल कई वई आहे। कारोबारी मर्कज़ बंदि पियल आहिनि। नवकोट में शहरनि ऐं दुकानदारनि पारां शटरबंद हड़ताल करे एहतिजाजी रैली कढी धरणो हंयो वियो। कट लॻाइण जो मुतालबो कयो वियो आहे। शहरनि जो चवणु आहे त झुडो तालको महीने खां ॿुॾल आहे। पाणी निकाल न पियो थिए। 0 पॉइंट वटां कट ॾेई पाणी समुंड में छोड़ कयो वञे। हफ़ीज़ नोड़ियो खां तफ़सील मालूम कयूं था। हफ़ीज़ आगाह कजो, नवकोट में भी अॼु कारोबार बंदि रखियो वियो आहे। शहरनि एहतिजाज भी कयो आहे। बिल्कुल नवकोट शहर में वापारियुनि पारां शहर में शटर बंद हड़ताल करे शहरनि समेत एहतिजाजी रैली कढी। उन मौके ते उन्हनि जो चवणु हो त LBOD स्पाइनल ड्रेन जी RD 211 वटां कट ॾेई उन खे पुरान दरिया में उन जो पाणी छॾियो वञे त जीअं जुडो तालको समेत केतिरा इलाइक़ा जेके आहिनि पाणी हेठि उन्हनि मां पाणी जल्द निकाल थी वञे। ऐं हुननि जो इहो बि पिणु मुतालबो हो त नवकोट मां गुज़रंदड़ हाकड़ो दरिया जंहिंजा कुदरती लंघ हिन महिल ताईं बंदि पियल आहिनि, उन्हनि खे अल्टरनेट जेके आरजी लंघ बहाल करे उन मां पाणी निकाल कयो पियो वञे। उहो पाणी जेको आहे जल्द निकाल न थींदो, जंहिं सबबि ही कॉलोनियूं जेके पाणी हेठि आहिनि उन समेत हितां जा जेके ॻोठ पाणी हेठि आयल आहिनि उन्हनि मां पाणी निकाल न थींदो। उन जे लाइ हाकड़े दरिया जा जेके कुदरती वहिकरा आहिनि उन्हनि खे बहाल कयो वञे। हिननि जो चवणु आहे त गुज़िरियल 1 महीने खां हिननि इलाइक़नि में पाणी बीठल आहे ऐं अंदाज़ो इहो ई अंदेशो कयो पियो वञे त जेकॾहिं LBOD स्पाइनल ड्रेन जी RD 211 वटां कट ॾेई पुरान दरिया में पाणी न छॾियो वियो या हाकड़े दरिया जा जेके लंघ बहाल न कया विया त हितां जो जेको चेट जो फ़सुलु आहे उहो बि उन जी पोखाई मुतासिर थींदी। उन सां गॾोगॾु हितां जा जेके ॿोॾ मुतासिर आहिनि उहे हिन महिल दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, उहे पंहिंजे घरनि ते वापसी अची न सघंदा। हिननि जो मुतालबो हो त जेकॾहिं LBOD स्पाइनल ड्रेन खे RD 211 वटां कट ॾी ऐं हाकड़े दरिया जा कुदरती लंघ बहाल कया वञनि, ॿी सूरत में ही जेके एहतियाजी तहरीकूं आहिनि इहे असांजो जारी रहंदियूं। हफ़ीज़ महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। झुडो में भी अॼु एहतिजाजनि कारोबार बंदि रखियो वियो आहे। झुडो हिन वक़्तु मीरपुर ख़ास में सभ खां वधीक ॿोॾ जे पाणी सबबि ऐं बरसातुनि सबबि मुतासिर थींदड़ शहर आहे। सुरेश कुमार खां तफ़सील मालूम कयूं था। सुरेश, आगाह कजो, झुडे तालके जूं केतिरियूं UCs पाणी में ॿुॾल आहिनि। शहर जा भी केतिरा इलाइक़ा पाणी में ॿुॾल आहिनि। मुसलसल रहवासी धरणो भी हणनि पिया, मुतालबो भी कनि पिया त पुरान ढोरे ते जेके कुदरती लंघनि ते कब्ज़ा थियल आहिनि उहे ख़त्म कराया वञनि। LBOD खे कट ॾिनो वञे त पाणी तेज़ी सां शकूर ढंढ ॾांहुं छोड़ थी वेंदो। ॿोॾ वारी सूरत-हाल खे हिन वक़्तु रहवासी मुंहुं भी ॾियनि पिया, एहतिजाज भी कनि पिया। इंतिज़ामिया को इन ते रद्दमल ॾे पई? जी अमीर, बिल्कुलु आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त झुडो तालको गुज़िरियल 1 महीने खां जेको आहे सो मुकमल तौर ते पाणी हेठि आहे ऐं मुख़्तलिफ़ शहर जे काफ़ी इलाइक़नि ऐं ॿाराड़ी जी 4 यूनियन काउंसिलनि जा जेके सवे ॻोठ आहिनि उहे हिन वक़्तु जेको सो 4 खां 6 फुट ताईं पाणी में ॿुॾल आहिनि ऐं रवासी जेको आहे सो मुसलसल एहतिजाज करे रहिया आहिनि। ऐं अॼु जेको आहे सो 0 पॉइंट तां कट न ॾियण ख़िलाफ़ ऐं कुदरती वहिकरनि तां कब्ज़ा न हटाइण ख़िलाफ़ जुडो में शहर सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि जे सॾ ते शहर में शटर बंद हड़ताल कई वई आहे। हड़ताल सबबि शहर जा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ मुकमल तौर ते बंदि आहिनि ऐं शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जेको अवामी तहरीक आहे, STPI, शहरी एक्शन कमेटी आहे, वापारी एसोसिएशन आहे ऐं ॿियनि पारां पाणी जे कुदरती वहिकरनि पुरान ढोरो हाकड़ो ढोरो ते थियल कब्ज़नि ख़िलाफ़ मेन मिठी मिसपुकास रोड ते टाउन कमेटी वटि एहतिजाजी धरणो हणी रोड ब्लॉक करे सख़्तु एहतिजाज कयो वियो आहे। ऐं उन मौक़े ते अॻवाननि जो चवणु आहे त सिंध सरकार पाणी जे कुदरती वहिकरनि तां कब्ज़ा ख़त्म न पई कराए जुडो समेत 5 ज़िलनि जी अवाम खे ॿोड़े रही आहे ऐं पाणी जा कुदरती लंघ फौरी तौर बहाल न कया विया त पाणी निकिरी न सघंदो ऐं लखे माण्हू बेघर थी खुलियल आसमान हेठि दरबदर बणियल आहिनि ऐं अवाम पारां 0 पॉइंट खोलण लाइ 6 ॾींहं खां शादी लार्ज वटि धरणो लॻल आहे।
पर सिंध सरकार पानी निकाल करण लाइ के बि क़दम न पई खणे, जेको अवाम सां वॾो ज़ुल्म आहे। हिननि जो मुतालबो आहे त पाणी जा कुदरती लंग बहाल करे पाणी निकाल कयो वञे। जी अमीर। सुरेश कुमार, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।